सिंध हुकूमत पारां गाय माल ते पाबंदी हणण बावजूद ठारूशाह में गाय माल जूं मालपड़ियूं लगाई वयूं आहिनि। इंतजामिया अघोर निंड सुतल आहे। मालवंदन सिंध हुकूमत जे हुकुम खे हवा में उॾाईंदे खुले आम रोडनि ऐं रस्तनि ते गाय माल जूं पिड़ियूं क़ाइम कयूं आहिनि, जंहिं सबबि वधीक बीमारी फैलजण जो ख़तरो पिणु पैदा थी वियो आहे। हालाणी जे मुख्य रोडनि ते सरेआम माल जी पिड़ी लॻाई वई। गाय माल जी ख़रीद ऐं विकिरो बि कयो पियो वञे। ॻोठ मोलहण स्टाफ ते वापारियुनि पारां सवें डोर काहे अचण सबबि वधीक बीमारी फैलजण जो ख़दशो पैदा थी वियो आहे। मालपिड़ी सबबि रोड बि ब्लॉक थी विया आहिनि। पुलिस ऐं ज़िले इंतज़ामिया रिश्वत एवज़ ख़ामोश तमाशाई बणियल आहे। सुञाणधुरनि पारां फौरी तौर मालपिड़ियूं बंदि कराए फैलजंदड़ बीमारियुनि खे रोकण जो मुतालबो कयो वियो आहे।